हरि अनंत हरि कथा अनंता। ये वचन याद रखिजो भाई। भगवान भी अनंत है, भगवान जी कथा सत्संग कीर्तन वो अनंत। जिनके भगवान मिलिया तो जरूरी ना है उन्हनि खे भक्ति मिली, पर जिनके भक्ति मिली उन्हनि खे पक्की ॻाल्हि आहे भगवान मिलिया। तव्हां हैरान थींदो, पर ॾिसो भगवान दुर्योधन खे बि त मिलिया, भगवान त रावण खे बि मिलिया, कंस खे बि मिलिया, दंत वक्त्र खे बि मिलिया, विदुरथ खे बि मिलिया, शिशुपाल खे मिलिया। केॾा 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 राक्षस पापी, पर उन्हनि खे सत्संग न हुयो, इहा कथा न हुई त भगवान मिलिया तॾहिं बि उनजो आदर सत्कार न कयूं, उन सां लड़ाई झगड़ा थिया। ऐं जंहिं भक्ति कई भगवान जी कथा ॿुधी त अहिड़ो प्रेम कयो कि भगवान पाण उन्हनि खे ॻोल्हे करे अची मिलिया। इन करे भगवान खां बि वधीक भगवान जी कथा कीर्तन जी महिमा। बोलो सत्संग भगवान की जय। त चवनि